रेडियो जे आलमी दिहाड़े जे मौके ते नवाबशाह जे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे डायरेक्टोरेट ऑफ पब्लिक रिलेशंस पारां यूनिवर्सिटी जे FM रेडियो स्टेशन ते वेहक कई वई, जंहिंमें मीडिया शोबे जे उस्तादनि दस्तार अली चांडियो, काशिफ नूरानी, डॉक्टर तलहा शबीर, समीना महेसर वीचार वंडिया। संदन चवण हो त रेडियो अॼु बि पंहिंजो मट पाण आहे, जेतोणीकि मीडिया में नवाण ज़रूर आई आहे, पर रेडियो जी अॼु बि असुल अहमियत बरक़रार आहे। हुननि चयो त पाकिस्तान जी आज़ादी खां वठी हिन वक़्त ताईं पाकिस्तान में सैलाब जहिड़नि आफ़तुनि तोड़े जंगिन में रेडियो पंहिंजो हिकु मिसबत किरदार अदा कयो आहे। मुक़ररीन जो वधीक चवण हो त रेडियो जी हैसियत ऐं मक़ाम अॼु बि साॻियो आहे ऐं असांखे घुर्जे त रेडियो में नयुनि टेक्नोलॉजीज़ जो इस्तेमाल करे रेडियो जी नवाण में वाधारो आणियूं। तक़रीब में मुक़ररीन बेनज़ीर यूनिवर्सिटी जे FM रेडियो ते थींदड़ मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जी कंपेयर्स जी मेहनत जी वाखाण करे संदन हौसला अफ़ज़ाई पिण कई ऐं नुमाया कारकर्दगी ते खेन शील्डूं पिण ॾिनियूं वयूं।